बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाउद्दीन नवानी सिरिया सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अज असो क्लास नंबर 50 यानी 50 नंबर क्लास है, जिनके अंदर अस पढ़न वो पाया मे जो भी ढो इंटरेस्टिंग एंड कॉमन यूज़ है। सो अस वीडियो लेक्चर में वध को वध मे जो पॉसिबिलिटीज़ हैं इस्तेमाल उनके कवर कंदासीं, मॉडल सेंटेंस ॾिसंदासीं, आखिर में होमवर्क। सो अचो तो स्टार्ट कयूं पंहिंजी क्लास के। मे जी अगर उनकी वज़ाहत है तो है तो मे शोज परमिशन, पॉसिबिलिटी, पर्पज, विश इन प्रेजेंट आर फ्यूचर टाइम। चेतो तो मे इजाज़त के, इम्कान के, मकसद के, ख्वाहिश के मौजूदा ईंदड़ वक्त में ज़ाहिर कंदो है। हाँ किए ज़ाहिर कंदो है, छा थींदो इंशाअल्लाह तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एग्जाम्पल हलंदा तो तव्हां सम्झंदा वेंदो। हाँ पहिरियों आहे त हिन में फर्स्ट फॉर्म लगंदी आहे ऐं ॿियो माइट मे जो पास्ट टेंस आहे, यानी अगर तव्हां प्रेजेंट फ्यूचर की ॻाल्हि कयो तो उन में असां मे इस्तेमाल कंदा आहियूं। पर जॾहिं हाणे मे जो पास्ट यूज़ करणो आहे तो उनजो छा इस्तेमाल थींदो, माइट। हे ॿ शयूं तव्हां ब्लड पॉइंट में नोट कंदो। हाणे पहिरियों आहे परमिशन। परमिशन एक ए कैटेगरी जी आहे, एक बी जी आहे। मिसाल कीअं हिकिड़ो हूंदो आहे यू मे गो नाउ, तव्हां भली वञो, माना हिकिड़ो इजाज़त तव्हां ॾींदा आहियो, ठीकु आहे, तव्हां वञी था सघो या तव्हां भले वञो। ऐं ॿियो आहे यू मे नॉट वेट फॉर मी, तव्हां भली मुंहिंजे लाइ न तरसो या तव्हां भली मुंहिंजो इंतज़ारु न कयो। यानी इहा थी तव्हां ॿिए खे चओ था त परमिशन ॾियो था त भले तव्हां वञो। पर जेका हीअ थी वई ए बी जेका आहे मे आई कम इन सर, हीअ असां नंढे लाइक़ु इस्तेमालु कंदा ईंदा आहियूं पंहिंजी क्लासनि में, रूम्स में इजाज़त वठण जे लाइ त साईं मां अंदरि अचां, ठीकु आहे। त ॿियो आहे मे आई सिट बिसाइड यू, छा मां तव्हांजे भरिसां वेहां। हाणे मे भी असां उते इस्तेमाल कंदा आहियूं जाते असांजी हेठां ई हूंदी आहे, इज़त ऐं एतिराम वारो अक़ीदत वारो रिश्तो हूंदो आहे, कंहिं वॾे खां इजाज़त वठणी हूंदी आहे। अच्छा हिते चवंदा कैन आई कम इन, हाँ उते हिकिड़ो पावर खे थो मेंशन करे, इन करे केन स्टूडेंट घटि इस्तेमालु कंदो आहे, पाण खां नंढो मे इस्तेमालु कंदो आहे। सो मे असां परमिशन तौर पे इस्तेमालु कंदा आहियूं। सो मे जे परमिशन जा असां ॿ एस्पेक्ट्स ॾिठा अथई, हीअ तव्हां पंहिंजी कॉपी ते नोट कंदो। हाणे वेंदासीं त पॉसिबिलिटी छा आहे मे जी। हाणे ॿियो नंबर आहे पॉसिबिलिटी, इम्कान। हाणे इम्कान में असां इस्तेमालु कंदा आहियूं मतां सिंधीअ में, ठीकु आहे। मिसाल इट मे रेन टुडे, मतां अॼु बरसाति पवे। हाणे छा आहे मे जो कहिड़ो इस्तेमालु आहे, पॉसिबिलिटी, यानी जेके इम्कान हूंदा आहिनि। ॿियो नंबर आहे वी मे मीट अगेन, मतां असां ॿीहर मिलूं। टियों नंबर आहे माय फादर मे कम टुनाइट, मतां अॼु मुंहिंजो बाबा अचे, अॼु राति मुंहिंजो बाबा अचे। हाँ टियों नंबर आहे पर्पस, यानी न जो जेको आहे पॉसिबिलिटी भी थी वई। हाणे पर्पस, पर्पस छा आहे, एम, मकसद। मिसाल कीअं आई जॉइन कोर्स दैट आई मे स्पीक इंग्लिश, मां कोर्स जॉइन कयां थो त जीअं मां अंग्रेज़ी ॻाल्हाए सघां। हाणे हे छा थी वियो, हिते हीअ में छाजे लाइ थी इस्तेमालु थिए, मकसद जे लाइ। हिते कहिड़े मकसद तहत मां उहो शइ कई आहे। ॿियो आहे वी वर्क हार्ड सो दैट वी मे अचीव गोल्स, असां महिनत कयूं था त जीअं असां पंहिंजा मक़सद हासिल करे सघूं। टियों नंबर आहे शी गोज़ ऑन डाइट सो दैट शी मे बिकम स्लिम, हूअ डाइट करे थी त जीअं हूअ सनी थी सघे। सो मे जा ही ॿ इस्तेमाल बि तव्हां ज़रूरु पंहिंजी कॉपी ते नोट कंदो। हाणे चौथों नंबर आहे ख्वाहिश, विश। ऐं असां हिन में दुआ बि ॾींदा आहियूं त बदुआ बि हूंदी आहे, हिकिड़ी विश हूंदी आहे असांजी, ठीकु आहे, उहा हिन में रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। मिसाल मे गॉड गिव यू अ लॉन्ग लाइफ, शल ख़ुदा ताला तोखे वॾी ॼमार ॾे, वॾी उमिरि ॾे। मे यू मैरी दिस ईयर, शल हिन साल तुंहिंजी शादी थिए। टियों नंबर आहे मे यू गो टू हेल, शल तूं दोज़ख में वञे। हाणे अहिड़े क़िस्म जूं बदुआऊं, दुआऊं या ख्वाहिशूं असां छा सां ज़ाहिर कंदा आहियूं, मे सां ज़ाहिर कंदा आहियूं। सो इहे 4 इस्तेमाल हुया मे जा। हाणे असां कुझु मॉडल सेंटेंसिस ऐं उन खां पोइ तव्हांजे साम्हूं होमवर्क रखंदासीं। हाणे असांजे साम्हूं मॉडल सेंटेंसिस आहिनि, जीअं त असां 4 यूज़ेज पढ़ी आयासीं मे जा, उन्हनि जे शेल्टर में असां हीअ 5 एग्जाम्पल खयां आहिनि। मिसाल पहिरियों आहे चिल्ड्रेन में प्ले हेयर, ॿार हिते खेॾी सघनि था, असां इहा इजाज़त ॾिनीसीं। ॿियो नंबर आहे मे आई हेल्प यू, छा मां तव्हांजी मदद करे सघां थो, मतिलबु छा आहे असां इहा इजाज़त वरितीसीं। टियों नंबर आहे द पेशेंट मे पास अवे, हाणे हिते मतां यानी मरीज़ मतां गुज़ारे वञे जहिड़ी हुनजी हालत आहे। चौथों नंबर आहे वी रीड सो दैट वी मे बिकम ऑफिसर्स, असां पढ़ूं था त जीअं असां ऑफिसर बणिजूं। पंजो नंबर आहे मे यू अचीव योर एम, शल तूं पंहिंजो मक़सद माणे या पंहिंजो मक़सद हासिल करे। सो अॼु जे क्लास जे अंदरि असां मे खे डिस्कस कयोसीं
तव्हांजे साम्हूं कुझु एक्सरसाइज़ आहे, हिनखे हल कंदो, प्रैक्टिस कंदो। ख़ुदा ताला तव्हांजो हामियो नासिर। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में नए मोडाल सां गॾु। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।